जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बेनज़ीर डिस्ट्रिक्ट स्कूल सकरन में, जिते इबरत न्यूज़ जे सॾ ते सिंधी सकाफ़ती ॾियारो ऐं साइंसी मेलो मल्हायो वियो आहे, जंहिंमें हिते जा पेरेंट्स ऐं महिमान शरीक थिया आहिनि। अचो त उन्हनि पेरेंट्स खां, हिते जे उस्तादनि खां ऐं शागिर्दनि खां पुछूं था त हू इबरत न्यूज़ जे सॾ ते हिन सकाफ़ती ॾियारे ऐं साइंसी मेले जे बारे में छा था चवनि। इबरत न्यूज़ जी कॉल ते असां पंहिंजे स्कूल BDS सकरन में सकाफ़ती ॾिहाड़ो मल्हाए रहिया आहियूं ऐं इन सिलसिले में काफ़ी ॾींहंनि खां असांजे ॿारनि जी, असांजे टीचर्स जी तयारियूं हलनि पियूं ऐं अॼु माशाल्लाह तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॿार जेके आहिनि सिंधी कल्चरल में पंहिंजे पाण खे ठाहे आया आहिनि ऐं सभु शयूं जेकी आहिनि असीं डिस्प्ले कयूं आहिनि कल्चर जे हिसाब सां ऐं माशाल्लाह सभु ख़ुशि आहिनि ऐं हिन ॾींहं खे इंजॉय पिया कनि। जे सॾ ते पूरे सिंध में जेको आहे सकाफ़ती ॾियारा मल्हाइनि पिया। तव्हां माशाल्लाह ज़िले जा हेड आहियो ऐं मुख़्तलिफ़ प्रोग्राम में तयारु वेंदो, पर अॼु जो प्रोग्राम असांखे कुझु ख़ासि नज़र अचे पियो। तव्हां बि आया हो, सकाफ़ती रंग बि ॾिठा अथव, साइंसी मेलो बि ॾिठो अथव, कीअं तव्हांखे लॻो? वॾी महिरबानी। जीअं अॼु सकाफ़त जे सिलसिले में हिते BDS सकरन में बि हीउ प्रोग्राम जो इनेकाद थियो आहे। सकाफ़त सां गॾोगॾु हिन में साइंसी मेलो बि रचायो वियो, त इहा हिकु ख़ुशि आईंदह शइ आहे त असां सकाफ़त जेका माज़ी जी सकाफ़त आहे उनखे हाल जे साइंसी इन्वेंशन सां सिंगारियो वियो, त उहा हिकु पॉज़िटिव शइ आहे। ऐं उनखां अलावा बि हिते ॿारनि, छो जो आर्ट्स में कल्चर में इहा शइ ज़रूरी हूंदी आहे को करिकुलर एक्टिविटीज़ में, त न सिर्फ़ु पढ़ाई सां गॾोगॾु ॿारनि में उहे शयूं बि उजागर कयूं आहिनि ऐं हिननि ई मौक़े जे सिलसिले में, कल्चर जे सिलसिले में ॿारनि खे उहा अपॉर्चुनिटी बि मिले थी, प्लेटफॉर्म भी मिले थी त वो पंहिंजे टैलेंट जो मुज़ाहिरो करे सकें। जी थैंक यू। इबरत न्यूज़ की कॉल पर आज इस स्कूल में कल्चर डे का भी मेला लगाया है कि सिंध जो है हमारा दर कल्चर है, तो हम अपने कल्चर को कैसे भूल सकते हैं। कल्चर तो कल्चर हमेशा ही रहेगा, तो इसलिए हमें ये लाजमी दिन मनाना चाहिए ताकि हमें पता चले कि हमारी पहचान क्या है। इसलिए हम ये कल्चर डे को सेलिब्रेट करते हैं। थैंक यू। मेहरबानी दोस्तों, ही इबरत जे सॾ ते ही जेको ये लगे तो हाणे त असांजो पूरो डिसंबर जेको आहे उनजो पूरो हफ़्तो जेको आहे ने ख़ुशियुनि ऐं सकाफ़ती मेले जे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में थो वञे। अॼु ही असां हिते BDS सकरन में बीठा आहियूं थिया। जंहिं नमूने सां ही स्कूल ख़ूबसूरत आहे, अहिड़ो ई अॼोको प्रोग्राम इंतिहाई ख़ूबसूरत प्रोग्राम ॾिठो वियो आहे। मुंहिंजी जदन त मुख़्तसर पर तमामु हिकिड़ो बहितरीनु, तमामु ख़ूबसूरत प्रोग्राम कयो वियो आहे, जंहिंमें सकाफ़ती रंग आहिनि। पर मां ॾिसां पियो त ॿारनि जा जेके ठाहियल शयूं आहिनि ख़ुशि उहे ॾाढियूं अट्रेक्टिव आहिनि, जेके ॿार पाण ठाहिया आहिनि। ऐं स्कूल जी एनवायरमेंट, स्कूल जी ख़ूबसूरती, छो जो ॿार पहिरियां एनवायरमेंट मां मुतासिर थिए थो, त इहे सभई रंग गॾिजी असांजी सकाफ़ती रंग सां गॾिया आहिनि। ऐं मां सम्झां थो त जंहिं ख़ूबसूरत नमूने सां सकाफ़ती रंग हिते BDS में असां ॾिसूं पिया, अहिड़ो रंग सकरन में शायदि को मुश्किल कंहिं स्कूल में हुजे। जंहिंजे लाइ मां चाहियां थो त असांजे हिते जूं टीचर्स, हिते जी इंतिज़ामिया, हिते जी एडमिनिस्ट्रेटर सभई मुबारक ॾियणु। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु BDS सकरन 1 में ही कल्चर डे जे हवाले सां हितां जे हेडमिस्ट्रेस शफ़क़त साहिबा हिकु बहितरीनु प्रोग्राम मुनक़द कयो आहे। ऐं उन सां हिन कल्चर डे जे हवाले सां उन सां गॾोगॾु हिननि साइंस जे जो जेको स्टॉल लॻाया आहिनि, हिकु नंढिड़ो साइंस फेयर कयो आहे, उहो बि हिकु तारीफ़ जे जोॻो आहे। ऐं ॿारनि तमामु सुठी महिनत कई आहे, टीचर्स महिनत कई आहे। ऐं स्कूल बि हिकु बहितरीनु आहे। हिन स्कूल में जेका वधि में वधि कंट्रीब्यूशन आहे या जे ठाहिण में डॉक्टर अज़रा फज़ल पेचो साहिबा जो आहे, उन सां गॾोगॾु डायरेक्टर ज़ेबेस्ट लुबना ख़ालिद आहे। उन औज़ बिल्लाहि मिन शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जी त अॼु BDS सकरन में मौजूदु आहियूं, जिथे अॼु जेका हेडमिस्ट्रेस आहे आदि शफ़क़त आरई साहब आहे, उन हिकिड़ो प्रोग्राम रंगारंगी प्रोग्राम कल्चर डे ते बि आहे। ऐं उन सां गॾु जेके आहिनि से टेबलोज़ आहिनि ऐं साइंस हिकिड़ो फेयर आहे, जंहिंमें ॿारनि हिकिड़ा बहितरीनु मॉडल बि जेके ठाहे हिते पेश कया आहिनि। बहरहाल असां जसरी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। थैंक्स इबरत न्यूज़। इबरत न्यूज़ जे सकाफ़ती सॾ जे हिसाब सां वरी गॾोगॾु हिते असांजे BDS स्कूल में साइंस एग्ज़िबिशन रखियो वियो आहे, जंहिंमें असांजा ॿार प्राइमरी ऐं हाई गॾु उन्हनि डिफरेंट मॉडल्स ठाहिया आहिनि, उहे असां ॾिठा।
इलाही हुननि तमामु घणी महिनत कई आहे ऐं उन खां जेका वधीक सुठी शइ मूं ते ॾिठी आहे त उन्हनि जेको हुन मॉडल ठाहियो आहे उन्हनि ते प्रेज़ेंटेशन ॾिनी आहे ऐं ॾाढो सुठी शइ आहे। इन सां हिकिड़ो त असांजे ॿारनि जी मोटिवेशन थींदी, कॉन्फिडेंस लेवल हुननि जो वधंदो ऐं अॻियां हली जीअं हिननि खे दुनिया में असांजो ई फ्यूचर आहिनि, ठीकु आहे न, असांजूं उमेदूं हिननि ॿारनि सां आहिनि, पर अॼु हिते हिननि सां गॾु वेही करे ऐं हिते जी एडमिनिस्ट्रेशन, हितां जी हेडमिस्ट्रेस, हितां जूं टीचर्स, उन्हनि सभिनि जो तमामु घणो स्ट्रगल आहे। छो जो अकेलो ॿारु, अकेलो शागिर्द कुझु नथो करे सघे जेसीं ताईं उन्हनि खे टीचर्स गाइड न कनि ऐं उन्हनि जा पेरेंट्स। सो माशाल्लाह हिते इलाही अची मूंखे ख़ुशी थी ऐं असांखे हिननि सां उमेदूं ॿारनि सां वाबस्ता आहिनि। अलाह साईं हिननि खे कामयाबु करे। थैंक यू। तमामु घणा थोराइता आहियूं इबरत न्यूज़ ऐं ॿिए मीडिया जा जंहिं असांजी कवरेज लाइ आया। अॼु असां पंहिंजे स्कूल में साइंस एग्ज़िबिशन ऐं कल्चर एग्ज़िबिशन कयो आहे। टीचर्स जी तमामु घणी महिनत आहे। HM शफ़क़त आरा जो तमामु घणो कॉपरेट ऐं महिनत आहे। उमेद आहे त तव्हां सभु असांखे ज़रूरु सराहींदव। खानज़ादा, मैं बहुत ज़्यादा शुक्रगुज़ार हूँ इबरत न्यूज़ की जो वो आए और हमारे कवरेज की। आज हमारा जो प्रोग्राम है वो साइंस और आर्ट एग्ज़िबिशन है विद कल्चर। हमारी मैडम शफ़क़त आरा बहुत कोऑपरेटिव हैं, उन्होंने बहुत अच्छा मैनेजमेंट संभाली हुई है माशाल्लाह से। हमारे बच्चे भी बहुत टैलेंटेड हैं। उम्मीद है कि ये स्कूल हमारा बहुत आगे जाएगा। थैंक यू। नाज़रीन, तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं बेनज़ीर डिस्ट्रिक्ट स्कूल सकरण जे प्रिंसिपल, हिते जे उस्तादनि, महिमाननि ऐं शागिर्दनि जूं हिननि जेके साइंसी ईजादूं कयूं उन हवाले सां हिननि गुफ़्तगू कई ऐं इबरत न्यूज़ जे सॾ ते जेको सक़ाफ़ती मेलो हिननि मचायो उन जे हवाले सां बि हिननि जेको आहे तफ़सीली गुफ़्तगू कई। कैमरामैन ग़ुलाम नबी मल्ला